जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। हज़रत जाबिर फरमाइनि था सअल तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन मीलाद अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब। मूं पैगंबर खां सवाल कयो, मौला ॿुधायो अमीर अल मोमिनीन जी विलादत की थी? रसूल खुदा फरमाइनि था या जाबिर सअलतनी अन खैर मौलूदिन वोलिद मिन बादी, तू खैर मौलूद जे मुतालिक मूंखां सवाल की। जेका हस्ती मूंखां बाद में सुन्नत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं सुन्नत ईसा अलैहिस्सलाम ते पैदा थी आहे। अल्लाह तबारक व तआला सभ खां पहिरियां मुंहिंजे नूर खे ऐं मुंहिंजे नूर मां मुंहिंजे भाउ अली जे नूर खे ख़लक़ कयो। ऐं जाबिर मिन क़ब्ल विलादत ही कान फी ज़मानिही रजुलुन आलिमुन ज़ाहिदुन, उन ज़माने में हिकिड़ो शख्स हुयो जेको आबिद बि हुयो ऐं उन जो नालो मसरम हुयो। उन अल्लाह तबारक व तआला जी इबादत 190 साल कई, पर अल्लाह साईं खां कॾहिं काई हाजत पंहिंजे लाइ न घुरे त पालनहार मूंखे ही शइ खपे, सिवाय इन जे जो अल्लाह जी बारगाह में दुआ घुरंदो, पालनहार मूंखे पंहिंजो वली ॾेखार, पालनहार मूंखे पंहिंजो वली ॾेखार। रसूल खुदा फरमाईंदा फबअस अबी तालिब इलैहि फलम्मा बसरा अल मसरम काम इलैहि कब्बल रअसहु व अजलसहु बैन यदैहि। अल्लाह तबारक व तआला उन मसरम वटि हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम खे मोकिलियो। जीअं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम खे ॾिठई, उथियो, आजियां कई ऐं पेशानी ते बोछो ॾिनई, पंहिंजे साम्हूं विहारे करे सवाल कई मन अंत। हज़रत अबू तालिब फरमाईंदा रजुलुम मिन तिहामा, मां तिहामा जो हिकिड़ो शख़्स आहियां। उन जो तिहामा जे कहिड़े इलाइक़े जो? फरमायो मके मां। जे मके मां कहिड़े कबीले जो? फरमायो अब्द मनाफ कबीले जो। जे अब्द मनाफ कहिड़ो? जे हाशिम जे खानदान मां। फवसब इलैहि राहिब फकब्बल रअसहु सानिया, फौरन उथी बीठो, पीहर पेशानी ते बोसा ॾियण शुरू कई। फक़ाल अल्हम्दुलिल्लाहि अअतानी मसअलती व लम यमुतनी हत्ता अरानी वलियहु। अल्लाह तबारक व तआला मूंखे एतिरे ताईं न मारी जिस्ती पंहिंजे वली जी दीदार न करे, जेसीं ताईं मूंखे पंहिंजो वली न ॾेखारी। अबू तालिब अलैहिस्सलाम खे फरमाइना तोखे मुबारक हुजे, अल्लाह तबारक व तआला मूं ते इल्हाम कयो आहे त मुंहिंजो वली तो वटि ईंदो, उनखे बिशारत ॾिजां त अल्लाह तबारक व तआला उनखे ख़ूबसूरत पुट अता कंदो। ऐं जॾहिं हू पैदा थिए त उनखे चइजां त मूं मसरम बिन दुएब उनखे सलाम बि चया ऐं उनखे इन अल्फाज़नि सां यादि कजां अशहद यशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अन्नका वसियहु हका। उन अली के चइजां त मुस्तफा जो हकीकी जानशीन आहे।